साईं मुंहिंजा हिकिड़े हंधि हो हिकिड़ो ग़रीब हारी खे घोड़नि जो वॾो शौंक़ु हो। ॿ घोड़ा उन वटि हुआ, शौंक़ु मज़ा उन धारिया हुआ। पर अहिड़ो जो गुरबत अची वरी सो चवणु लॻो पंहिंजे पुट खे त बाबा ही घोड़ा मुंहिंजा धारिया त मूं शौंक़ु सां आहिनि, पर हाणे गुरबत अची वई आहे। हाणे तूं वञ फलाणे हंधि, मूं में हाणे एतिरी वसियत सघ कोन्हे, हाणे केरु एतिरो पंधु पैदल माना वञे इन घोड़नि खे विकिणी खपाए अचे। तूं वञ फलाणे हंधि, वॾा सरदार वग़ैरह रहंदा, उहे घोड़नि जा आहिनि शौक़ीन, ही घोड़ा आहिनि भलोड़, वञी उते खपाए, पैसा तोखे तमामु जाम मिली वेंदा घोड़नि जा। छोकिरो चवणु लॻो त बाबा ठीकु आहे, आउं इहे घोड़ा खपाए ईंदुसि। हाणे पीउ चवणु लॻो हारी पंहिंजे पुट खे त बाबा ख़्यालु कजां, जिथां तूं वेंदे न उते हिकिड़ो आहे वॾो जबल, उन जबल जे हेठि आहे हिकिड़ो ठगनि जो ॻोठु। ठगनि जे ॻोठ न न वञे, सभु मिलियल आहिनि, वॾा हरामी ठग आहिनि, ठगी करणु माना उन्हनि जो कमु आहे। एॾा न वञे न त इहे घोड़ा बि विञाए छॾींदे। छोकिरो चवणु लॻो त भले ठीकु आहे बाबा, आउं वेंदुसि कोन, पर तोखे कीअं ख़बर पई इन बारे में? त उहो चवणु लॻो पीउ पंहिंजे पुट खे त बाबा दरअसल तूं अञा ई नंढड़ो आहीं, तुंहिंजो हिकिड़ो वॾो भाउ ऐं आऊं हिकु चकर असीं वियासीं ईअं पिड़ी ते, घोड़नि जो मूंखे शौंक़ु हूंदो, सो घोड़ा मूं तां वरिता खपाया कया, सो वापसी वरी आऊं ऐं तुंहिंजो भाउ जेको तोखां वॾो हो, असीं आयासीं बि ईअं ई, सो असांजो गुज़र अची इन ठगनि जे ॻोठ वटां थियो। ठगनि जे ॻोठ वटां थियो त हाणे असांखे हिते राति पवण वारी हुजे, तो सोचियो त हाणे हिते रहूं, हिकिड़ो मुसाफ़िर खानो उहो पैसनि ते, उहो माना रहंदा हुआ उते। सो आउं आयुसि उन मुसाफ़िर खाने वटि, उते हिकिड़ो मूंखे हमराह गॾियो, हुनखे चयमि त यार अॼो की राति हिते आउं रहणु थो चाहियां, तोखे पैसा आउं ॾींदुसि। हाणे ख़बर कोन्हे त उहो ठगनि जो ॻोठ, सभु ठग हुआ उते। उहो चवणु लॻो त चलो ठीकु आहे, पोइ आऊं ऐं तुंहिंजो भाउ उते असीं रही पियासीं बाबा। चई हा त रही पियासीं। ख़ैरनि जो राति असां उते हवा गुज़ारीसीं। सुबुह अची थियो, हाणे आऊं ऐं तुंहिंजो भाउ उतां निकितासीं, घोड़ो बि असां सां गॾु हुजे, घोड़ो असां उतां हिकिड़ो वरितोसीं, घोड़ो बि असां सां गॾु हुजे। हाणे असीं निकितासीं त हितां हिकिड़ो हमराह आयो पे डोड़ंदो, सो रियूं कंदो अचे, डोड़ंदो अचे, सो चवणु लॻो त बीहो वञो केॾां था? असीं बि खणी अबा बीह रहियासीं। तो असीं पुछा करणु लॻासीं अबा तोसां ख़ैरु तूं रोईंदो अची पियो? चई उहो चवणु लॻो त तूं मुंहिंजे पुट जो क़ातिल आहीं, तो मुंहिंजे पुट खे मारियो आहे। हाणे हरामी ठग हुजनि, आऊं हिते हैरान थी वियुसि, अचरज में पहुची वियुसि, हीअ हमराह चवे छा थो, सॼो ई राति इन मुसाफ़िर खाने में गुज़ारींदुमि ऐं हिन जे पुट खे मूं कीअं मारियो? आऊं बि बाबा घोड़े सां लही आयुसि, तुंहिंजे भाउ खे बि लाथमि, तुंहिंजो भाउ उन टाइम ते माना 8 साल जो हो। मूं चयो त बाबा आऊं सॼो ई राति माना इन मुसाफ़िर खाने में मूं गुज़ारी आहे, ऐं तुंहिंजे पुट खे मूं कीअं क़तलु कयो? चई न तो क़तलु कयो। चई पोइ साबित कर। चई साबित आऊं कंदसि। चई तूं हिते जॾहिं आयो हैं, तो तुंहिंजे घोड़े खे साफ़ बि कयो, उन महिल घोड़े सां तूं मोहबत थो करीं, घोड़े खे तो साफ़ बि कयो, उन मज़ा हिकिड़ो जीत उॾरियो। चई हा जीत हिकिड़ो उॾरियो, मुंहिंजी घरवारी उन महिल ॿार पे ॼणियो, मुंहिंजे पुट खे बि ॼणियो। उहो जीत आयो मुंहिंजी घरवारी जे नक में पहुची वियो, हुन सूर पे खाधा 2 ॼणनि जा, सो उन महिल हुनखे बेक़रारी थी वई, हुनजे नक में उहो जीत वियो हलियो तुंहिंजे घोड़े वारो। पोइ उहो निछूं ॾियणु लॻी, सो उन जे करे मुंहिंजो पुटु उते ई जेको सो मरी हलियो, मोल ॼायो। सो हाणे तूं मुंहिंजे पुट जो क़ातिल आहीं, तोखे आउं न छॾींदुसि। अबा अची उन घोड़ा कई माण्हू अची गॾु थी विया, उहे माण्हू बि सभु ठग हुजनि, ठगनि जो ॻोठ हुजे, उन सां शामिल हुजनि। पोइ मूं चयो त भला हाणे पोइ छा कजे, जेको चओ आउं करियां। जी पोइ हाणे तूं ईअं कर, असांखे तुंहिंजो पुटु ॾेई छॾ, पुट जी जॻह ते पुटु, सो खून जी जॻह ते खून, पुट जी जॻह ते पुटु, ई पुटु असांखे ॾे। सो वाह आउं मजबूर थी वियुसि, तुंहिंजो भाउ मूं हुननि खे ॾिनो। पोइ आउं उतां घोड़ो कायो उतां निकिरी आयुसि। पोइ मूंखे ख़बर पई आहिनि सभु हरामी ठग, मूंसां हिननि कई ठगी। सो बि राह बि गुनाह जो जेको आहे सो तुंहिंजो भाउ उते आउं माना ॾेई आयुसि उन्हनि खे। तॾहिं चवां थो त न वञां, पर जॾहिं बि कॾहिं तोखे माना अहिड़े माना को अहिड़े रस्ते ते या हेॾा हुन कुझु माना तोखे माना इहो इन में को मिले, तुंहिंजे भाउ जी आउं निशानी ॾियां थो। चई अबा कहिड़ी निशानी? मुंहिंजो 8 साल जो भाउ वॾो तूं उते छॾे आहीं। चई निशानी इहा आहे, तुंहिंजे भाउ जी तिरीअ में, जेका हथ जी तिर आहे उन में हिकिड़ो तिर जो निशान अथई, चंड जहिड़ो तिर आहे, उन तिर ते माना उहो निशान तिर जो आहे, चंड जहिड़ो हूंदो, सो उहो तुंहिंजो भाउ अथई, इहा वॾी निशानी अथई। कॾहिं बि किथे कंहिं मोड़ ते अलाह मन मिलाए ॿिन्ही भाइरनि खे, जेकर मिली पवे, जे हयाती हूंदो त उहो तुंहिंजो भाउ अथई। चई हा चई अबा चलो ठीकु आहे, तो मूंखे इन ठगनि जे बारे में ॿुधायो, इन ठगनि जे ॻोठ में आउं कोन वेंदुसि। चई अबा न वञी। अबा ॿिए ॾींहुं सुबुह जो सवेरे 2 घोड़ा आहिनि काया, सो हाणे वञे पियो विकिणण जे लाइ, पीड़ी तमामु जाम परे हुजे, सो हाणे उहो दरिया वग़ैरह हेॾा हुन ॿेड़नि ते पार करिणो हूंदो हो। हाणे उहो छोकिरो 2 घोड़ा काए आयो उनी
बेड़न वारा हाणे मींहुं तमामु जाम पहुची हुजे सो उहे बेड़ा चवण लॻा, बेड़न वारा चवण लॻा त हाणे वेकिरो तमामु जाम थी वियो, असां वटि बेड़ियूं नंढियूं 2 घोड़ा ऐं तोखे खणी कोन सघंदासीं। हाणे तूं ईअं करे जबल क्रॉस करे परियां जेको आहे वॾा बेड़ा आहिनि, तूं उॾां वञु। सो हाणे आउं बि ईअं निकितसि उतां, उहे 2 घोड़ा काए ऐं छोकिरो उतां निकितो, हाणे वञे पियो। हाणे हलंदे हलंदे नेठि तूफ़ान जाम अची वियो, तमामु जाम मींहुं अची वियो, वरी उते खणी रहियसि हेॾां होॾां, सो उते रहियसि। हाणे उहो छोकिरो उते रही पियो। हाणे उहो छोकिरो चवणु लॻो त हाणे इहे 2 घोड़ा हाणे जबल जी चोटीअ ते चढ़ां थो, पासे में हिननि जो ॻोठु आहे। तो चवणु लॻा त इन ॻोठ में कोन वञनि, बाबे मूंखे चयो त हीउ ठगनि जो ॻोठु आहे, मतां ठगी करे वञनि। हाणे उहो जबल क्रॉस करे हुन पासे वञिणो, वॾा बेड़ा हुआ। हाणे हीउ छोकिरो जीअं उन जबल जी चोटी ते चढ़ी ऐं 2 घोड़ा बि हिन सां गॾु हुजनि, सो हाणे जीअं तीअं करे चढ़िया। सो हाणे ॾिसे उतां हिनखे माना उहो घर ॾिसण में आया ॻोठु ठगनि जा, हीउ उन जबल जी चोटी ते माना उते बीठो हुजे, पेरनि जो उन पथरनि सां पेर थिड़ी पियो, सो ही गिड़गी गिड़गी हेठि अची वञी किरियो। घोड़ा बि हिनजे पोयां ॿई हलिया आया। ही मालिको हाणे हेठि किरियो त छा ॾिसे त हिकिड़ो पोड़ो अमरा अचे पियो, कुराड़ो आयो अची हिन वटि पुॻो, सो हाल हवाले वठणु लॻो त अबा मथां किरियो आहीं, धक बक त कोन लॻो अथई? सो ही छोकिरो चवणु लॻो त मूंखे धक वग़ैरह कोन लॻो आहे। सो हिते उहो छोकिरो चवणु लॻो त हाणे आउं ठगनि जे ॻोठ में आयो आहियां, मथां खां किरियो आहियां। तो बाबे चयो पिए त ठग अहिड़ा हरामी आहिनि, पर ही त माण्हू तमामु भलो पियो लॻे। सो ही चवणु लॻो त बाबा धक वग़ैरह मूंखे कोन लॻो आहे, ऐं सही सलामत आहियां। सो हाणे हितां ही वञणु लॻो त उन महिल उहो कुराड़ो रियूं करणु लॻो, तो चवणु लॻो त तो ज़ुल्म मूंसां करे छॾियो। सो ही छोकिरो चवणु लॻो त बाबा मूं तोसां कहिड़ो ज़ुल्म? ची हू ॾिस ॾेॾर मोह पियो हुजे पासे में, ची ही तो मुंहिंजे पुट खे मारे छॾियो। ची किथे तुंहिंजो पुटु? ची ही ॾिस ॾेॾर, ची ही त ॾेॾर आहे, ची ॾेॾर आहे, ची मुंहिंजो पुटु आहे। ची ॾेॾर तुंहिंजो पुटु? इहा ॻाल्हि सम्झ में? ची न, ॾेॾर ई मुंहिंजो पुटु आहे, ही मुंहिंजो सारो, ऐं पीरसन माण्हू, हाणे आउं केॾांहुं वेंदसि? तो ही छोकिरो परेशान थी वियो, कई माण्हू अची गॾु थिया, सो सभु चवणु लॻा त तो हिन जे पुट खे मारे छॾियो, ॾेॾर हिन जो पुटु आहे, तो हाणे तूं हिनखे इहो खून भरे ॾे। छोकिरो परेशान थी वियो त हाणे कीअं करियां? छोकिरो चवणु लॻो त पोइ ॿिली अमी जेको घुरो अव्हांखे ॾियां नी पोड़े चवणु लॻो, त पोड़ो चवणु लॻो त मूंखे हिकिड़ो घोड़ो हिन वञा ॾे, जे न त पोइ मूंखे मुंहिंजो इहो पुटु मोटाए ॾे। तो अबा उन महिल उहो छोकिरो चयो त हाणे फासी त अबे मूंखे चयो त हाणे न वञिजा, सो हाणे आउं मजबूरी मज़ा उन पथर सां थिड़ी पियो, हाणे लो थी वियो ठगनि मज़ा। भलो अहिड़ो घोड़ा 2 हुआ, उन में हिकिड़ो घोड़ो वञी कुराड़े खे ॾेई छॾियो इन ठग हरामी सभु। सो उहो घोड़ो काए कढी हिन मञा विया हलिया। ही चवणु लॻो त हाणे आउं हेठि लही आयो आहियां, हाणे कीअं करियां? सो हाणे ईअं ई रस्तो वठी वञे पियो, उहो घोड़ो काए। सो चवणु लॻो त हाणे केरु वञे? सो हाणे अॻियां वियो, हिनखे बुख बि तमामु जाम लॻी, उञ बि तमामु जाम लॻी। अॻियां हिकिड़ो घर ॾिसण में आयो, तो चवणु लॻो त मन इहो कंहिं ठग जो न हुजे, हाणे हुजे त ठगनि जो इलाइक़ो। हाणे ही आयो उते दर खड़काइणु लॻो त मन को निकिरे, मानी वग़ैरह गिरा को ॾे, को पाणी ॾे, को मरां तो उञ बुख। सो हाणे इहे त दर खड़काइणु लॻो त अंदरां हिकिड़ो काणू अमरा माना ॿाहिरि निकिरी आयो। ही पुछा करणु लॻो त अदा तूं केरु आहीं? माना काणू अमरा पुछां अची, अदा ऐं फलाणे अमरा जो माना फलाणे हंधि जो आहियां, ऐं अहिड़े हिसाब सां निकितो आहियां, वञा पियो घोड़ो खपाइण। तो यार उञ बुख मूंखे तमामु जाम लॻी आहे, जेकर कुझु मानी वग़ैरह या पाणी वग़ैरह पियारी। चए था खाइण जे लाइ मूं वटि कुझु आहे कोन, बाक़ी पाणी वग़ैरह आहे, पाणी जा 3-4 गिलास हिन पीता। तो हाणे हाल हवाले हिननि पाण में कया त हिते उहो काणू अमरा रोअण लॻो। ही हैरान थी वियो, तो चवणु लॻो त अबा ॾे ख़बर रोई छो थो? ची रोयां इन जे करे त तुंहिंजो पीउ जेको आहे मुंहिंजी अखि खणी वियो, अखि हुन वटि मुंहिंजी आहे गिरवी। काणू त अॻे हो, ची मुंहिंजे पीउ वटि तुंहिंजी अखि गिरवी आहे, ॻाल्हि सम्झ में? ची मूं हुनखां हेतिरा पैसा यार खयां हुआ, पोइ हुन एवज़ मूं मुंहिंजी अखि हुनखे ॾिनी, हाणे अखि मूंखे ॾे, जे न त पोइ या घोड़ो ॾे या अखि मूंखे ॾे, तुंहिंजी पंहिंजी कढी। अबा ही हमरा बि छोकिरो वीचारो अची फाथो इन अमरा मज़ा, हाणे कीअं करे? सॼो ॻोठु अची राज गॾु थियो, तो सभु पुछा करणु लॻा। हाणे उहो काणू हरामी, ॿिया सभु गॾु आहे, उहे बि ठग हुजनि हरामी, हुन सां शामिलु काणे सां। उहे चवणु लॻा त अबा ॾे ख़बर वारे पीउ जेको आहे हिन वारी अखि जेको आहे पाण रखी, हाणे उहा अखि हिनखे ॾे, जे न त पोइ घोड़ो ॾे। उहे चवणु लॻो त यार हाणे अमी करियो मूंसां बेवाजिबी पिया, हाणे अखि केरु गिरवी? ची न अखि ॾे हिनखे, जा त घोड़ो ॾे। अबा नेठि हुन वीचारे घोड़ो ॾेई जान छॾाई। चवणु लॻो त अव्हां कई मूंसां बेवाजिबी, मुंहिंजा 2 घोड़ा ईअं विहलियासीं, ग़रीब माण्हू गुरबत में, हाणे कीअं थिए? अबा उहो हरामी घोड़ो कढी हिन खां विया हलिया। ही वीचारो परेशान कची उमिरि जो आयो, कंहिं वण जे हेठि वेही ऐं रोअण लॻो। सो चवणु लॻो त 2 घोड़ा असीं ग़रीब माण्हू गुरबत में 2 घोड़ा विकण विस पिए, सो अबे मूंखे मना बि जाम कयो त इन ठगनि ॾांहुं न वञिजी, सो मूं करे चिराए छॾी। हाणे ठग 2 घोड़ा मूंखां काए आहे, हाणे रोए पियो, त हाणे चवणु लॻो त वञा बि वञा किॾां?
हाणे उन वण जे हेठि पियो वीचारो रोए दाहूं करे। त एतिरे टाइम में हिकिड़ो नौजवान छोकिरो बि आयो अची हिन वटि पुॻो। तो हीउ चवणु लॻो त अबा ॾे ख़बर रोई छला पियो। तो हीउ चवणु लॻो त यार बसि ॻाल्हि न पुछ। तो हीउ चवणु लॻो त हाणे आउं हिन खे बि छा चवां, हले मतां हीउ ठॻ हुजे, मतां वरी मूंसां ठगी करे तो ॻाल्हाइण ते बि वॾी पाबंदी लॻी पई आहे। तो हाणे ठगण सां बि केरु ॻाल्हाए, ठगण सां जे ॻाल्हाए थो त माण्हू फुटिजे लुटे। हाणे हिन वटि त हुजे का शइ न, ॿ घोड़ा तो अॻे ई लुटराए छॾी। तो हीउ चवणु लॻो त यार ॻाल्हि न पुछ, हाणे छा चवां, तूं बि उन ठगनि मां हूंदे। चिना ठगनि मां जा कोन्हे, आख़िर ॻाल्हि कर छा मसइलो आहे हिते। सॼी ॻाल्हि करे ॿुधाए अची यार हीउ मसइलो हीअ आहे। पोइ हाणे तूं बि मन ठग न हुजी, मूं वटि हाणे आहे कुझु ई कोन्हे जो हाणे तूं मूंखां छा फुरींदे। चई तूं हल मूंसां गॾु, फिलाणे हंधि हिकिड़ो बादशाह आहे, तमामु भलो माण्हू अथई, नेक दिलि अथई, सुठो फ़ैसिलो कंदो, तूं हल मूंसां गॾु। छोकिरो दिलि आणी वियुसि। छोकिरो चवणु लॻो त हाणे मतां हीउ ठग हुजे, हले हाणे छा करे। छोकिरो वञे ई न। हू घणी छोकिरो चवणु लॻो हिन खे त बाबा तूं हल बादशाह वटि पाण हलूं था, चिना कोन हले तूं मथां ठगी करीं। चवणु लॻो त बाबा कुझु ई कोन थींदो। त छोकिरे ख़्यालु कयो त ॿ घोड़ा मूं वटि हुआ, अॻे ई लुटराए छॾियमि, हाणे मूं वटि आहे कुझु ई कोन्हे, हिकिड़ो कपिड़नि जो वॻो आहे बदन ते पातल आहे, जे अगरि हेॾां होॾां कंदा त खणी कपिड़ा बि लाहे ईंदुसि, ॿियो छा कंदो, वञा थो हिन सां गॾु, मन का सणाई थिए। हाणे उहो नौजवान छोकिरो इन खे चवणु लॻो त हाणे जीअं तोखे सम्झायो त ईअं ई बादशाह खे चइजांइ। चई हा। ऐं हीअं करे हीउ पटको जेको आहे तुंहिंजो पातो पियो आहे न, चई हाओ, चीनी में हिकिड़ो ॾेॾर खे खण पटके में हण। चई हा। पोइ पाण हलूं था बादशाह ॾांहुं। हिन खे सभु कुझु छोकिरे उन नौजवान हिन खे सम्झाए छॾियो। हाणे इहे आया बादशाह वटि। तो बादशाह सां हाल अहिवाल हिननि कया। तो बादशाह चवणु लॻो त बाबा ॾे ख़बर छा मसइलो आहे। चई बादशाह सलामत हीउ मसइलो हीअं आहे। चई चलो ठीकु आहे, पोइ इन मसइले जो हल पाण कढूं था। भला ॾे ख़बर मानी वग़ैरह खाधी अथई, पाणी वग़ैरह पीतो अथई, तोखे मानी वग़ैरह खारायूं। चई बादशाह सलामत मरां थो बुख, इन मानी जे करे त मुंहिंजो घोड़ो बि मूं फुराए छॾियो उन काणे खां। तो बुख मूंखे तमामु जाम लॻी आहे। सो बादशाह चवणु लॻो वज़ीर खे त वज़ीर हाणे तूं हिन खे मानी वग़ैरह खाराए, हीउ वीचारो बुख थो मरे, पोइ जो हल कढूं था। अबा उन महिल मानी वग़ैरह इन छोकिरे खे खारायूं। सो हाणे हाल अहिवाल वरितो हिननि खां। सो छोकिरे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई। बादशाह चवणु लॻो पंहिंजे नौकर खे त वञ इन काणे खे बि वठी आ, इन कुराड़े खे बि वठी आ। सो हाणे वियो उन काणे खे बि वठी आयो, कुराड़े खे बि वठी आयो, ॿई अची हुते हाज़िर थिया। हाणे बादशाह चवणु लॻो उन कुराड़े खे त ॾे ख़बर तो हिन जो घोड़ो कायो आहे। हिन सॼी ॻाल्हि करे ॿुधाई आहे। तो हिन कुराड़े चयो त हा बादशाह सलामत, हिन मुंहिंजो पुटु मारियो। सो उहो ॾेॾर मुंहिंजो पुटु हिन मारे छॾियो, हाणे उन जे करे जेको आहे सो मूं हिन खां घोड़ो कायो आहे। तो बादशाह चवणु लॻो उन छोकिरे खे त ॾे ख़बर तो हिन जो पुटु ॾेॾर मारियो। चई बादशाह सलामत बिल्कुलु, हिन जो पुटु जे अगरि ॾेॾर हो न मूं मारियो हो त हिन बि पटके में जा उहो ॾेॾर कढी अची बादशाह खे चई बादशाह सलामत हीउ बि मुंहिंजो पुटु अथई, हिन खे बि मूं पुटनि वांगुरु पालियो, हीउ मुंहिंजो पुटु आहे, हीउ वठे ॾेॾर, मुंहिंजो पुटु हिन खे आउं ॼां थो। सो मुंहिंजो पुटु खून जे बदिले खून आहे न। बादशाह चयो त हाओ। चई उहो उन जबल जे हेठि जेको अथव मुंहिंजो पुटु ई ॾेॾर रखां थो, हीउ जबल जी चोटी ते चढ़े ऐं उतां किरे, सो इन ॾेॾर मथे ॾेॾर मरी वेंदो, सो बदिलो पूरो थींदो, मूंखे मुंहिंजो घोड़ो ॾेई छॾे। बादशाह चवणु लॻो त ॻाल्हि भली कई अथई। सो बादशाह चवणु लॻो इन कुराड़े खे त हीउ सही थो चए, हल उते ॾेॾर रखूं था, तूं जबल जी चोटी तां उतां मथां किर, सो इन ॾेॾर मथे ॾेॾर मरी वेंदो हिन जो पुटु, ऐं पोइ तूं हुनखे घोड़ो ॾेई छॾ। हाणे उहो कुराड़ो सोचणु लॻो जेकर जबल जी चोटी ते आउं चढ़ी हेठि किरंदुसि त आउं छा बचंदुसि, आउं त मरी वेंदुसि। तो चवणु लॻो त आउं ईअं कोन कंदुसि, हिन खे घोड़ो हिन जो वापसी ॾियां थो। अबा उहो ठग हरामी उनजो जेको घोड़ो हिन कायो सो उन खे वापसी ॾेई छॾी। कुराड़े खे कयूं रवानो, उहो हलियो वियो। हाणे हिते उहो बादशाह पुछा करणु लॻो उन काने खां त ॾे ख़बर सो तो बि हिन जो घोड़ो कायो आहे। सो हिते हिन सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त बादशाह सलामत हिन जे पीउ वटि मुंहिंजी अखि गिरवी हुई, सो मूं हुन खां हेतिरा पैसा खयां हुआ, हुन एवज़ हुन मूंखां अखि खईं, अखि मूं ॾिस हीअ कढी ॾिनी आहे, काणो आहे। चई हा काणो आई। चई अखि कढी ॾिनी, सो हाणे हीअ आयो आहे। सो मूं हिन खे चयो जे अगरि जा अखि ॾे मूंखे मुंहिंजी, जे न त पोइ घोड़ो ॾे, तंहिंजे करे मूं हिन खां बादशाह सलामत घोड़ो इहो कायो आहे। तो हीउ पुछा करणु लॻो उन छोकिरे खां त ॾे ख़बर ॻाल्हि सही थो चए। तो छोकिरो चवणु लॻो त ॻाल्हि बिल्कुलु हिन जी सही बादशाह सलामत, पर हाणे मसइलो इहो आहे जो हिन जूं अखियूं जेको आहे सो अखि माना पहिरियों आहे असां वटि मुंहिंजे पीउ वटि, पर हाणे मुंहिंजे पीउ वटि हिन हिकिड़े जी अखि कोन्हे। सो हाणे अखियूं असां वटि 400-500 अखियूं हिते मौजूदु आहिनि। सो हाणे हिन खे आउं इहो ई चवां थो अखि पंहिंजी कढी ॾे, सो आउं अखि खणी वञा, वञी उते माप करे ऐं उहा अखि हिन खे आउं ॾियां। छो त अखियूं उते के भूरियूं, के कारियूं, के नंढियूं, के वॾियूं, हाणे ईअं साइज़ जी ख़बर कोन पवंदी। बादशाह तोखे त ख़बर आहे, ॾिसी सभिनी माण्हुनि जूं अखियूं कहिड़े कहिड़े रंग जूं आहिनि। चई हाओ। सो हाणे तंहिंजे करे हीअ अखि पंहिंजी कढी ॾे,
पोइ उहा अखि आउं खणी वञा माप करे ऐं पोइ अखि हिन जे लाइ उतां खणी अचां। बादशाह चवणु लॻो ॻाल्हि तुंहिंजी भली आहे। बादशाह चयो वज़ीर खे त वज़ीर चाकू खणी आ ऐं हिन काणे जी अखि कढ, हिन छोकिरे खे माना गॾियो वञो पोइ अखियुनि जी ॻोल्हे खणी अचो। काणे जॾहिं ॾिठो त चवणु लॻो त मूं त भेण नाक कूड़ हयो, हाणे माॻे मुंहिंजी ॿी अखि थी निकिरे, हिकिड़ी अखि अॻे आहे कोन ऐं अंधो थींदुसि। त ओॾी महिल काणे रड़ करे चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत मूंखे मुंहिंजी अखि नथी खपे, हिन खे आउं घोड़ो ॾियां थो वञी काहे खणी वञे। अबा ओॾी महिल उहो काणे हिन खे घोड़ो ॾिनो, ॿई घोड़ा हिन खे मिली हलिया। त ओॾी महिल काणो थी वियो रवानो। सो बादशाह चवणु लॻो वञी छोकिरे खे त तोसां इंसाफ़ थियो? चई हा इंसाफ़ मूंसां थी वियो। सो नेठि मूंखे मुंहिंजा ॿई घोड़ा मिलिया। बादशाह सलामत तव्हांजी वॾियूं महिरबानियूं, जेको आहे सो तव्हां असांजो सुठो फ़ैसिलो कयो। सो ओॾी महिल बादशाह बि हिननि खे रवानो कयो। सो ही ॿई उतां निकिता। हाणे ॿई निकिता त उन महिल उहो छोकिरो ॿई घोड़ा काई। सो इन नौजवान छोकिरे खे चवणु लॻो त यार तुंहिंजियूं महिरबानियूं, तूं भलो कमु कयो, पर तूं इन ॻोठ में? चई हा ऐं इन ॻोठ मंझि सो हीअ आहिनि सभु ठग हरामी, कईन जो जेको आहे सो ही माना कईन सां ही ठगियूं वग़ैरह कनि था। काफ़ी ठगियूं वग़ैरह जेको आहे सो मूं माण्हुनि खे वाराए ॾिनियूं। बादशाह सुठो माण्हू आहे, सो ही ठगियूं कनि था। तो ही चवणु लॻो त अदा तुंहिंजियूं महिरबानियूं, ही ॿई मुंहिंजा घोड़ा जेको आहे सो काहे विया हलिया हुआ, तो मूंखे वाराए न। यार असीं ग़रीब माण्हू आहियूं, सो हाणे ही विसबे खपाइण, सो इन जे करे तो चवणु लॻो त चलो ठीकु है, तूं भले वञ पंहिंजा घोड़ा वग़ैरह खपाए ऐं तूं भले हलियो वञ। सो इन महिल हिन बि हथु माना जेको आहे सो हिलायो, बाय बाय करणु लॻो, ही बि बाय बाय करणु लॻो। त हाणे जेॾी महिल उहो नौजवान छोकिरे हथु पंहिंजो हलाए थो, उते उहो तिरी ते तिर जो निशान चंड जहिड़ो छोकिरे ॾिसी वरितो। छोकिरो उन महिल वापसी वरी चवणु लॻो त अड़े तुंहिंजी तिरी ते ही तिर जो निशान? चई हाओ ही मूंखे नंढे हूंदे खां आहे। चई इहो कीअं? चई अदा दरअसल मुंहिंजो पीउ ऐं आउं 8 साल जो हुअसि, सो असीं ॿिनी ठगनि जे ॻोठ में आया हुआसीं। तो हिननि बि असां सां कई ठगी। ठग उहो चवणु लॻो त जीत जेको आहे सो उन घोड़े मंझां हुनजी ज़ाल जे अखि में पियो, सो हुनजो पुटु मरी वियो। सो हुनजे एवज़ जेको मूंखे मुंहिंजो पीउ ॾेई वियो, ठगनि हरामियुनि ठगी कई। तो हाणे जंहिं मूंखे निपायो पालियो से त विया न मरी, हाणे आउं हिते ई रहां थो, पोइ कईन वीचारनि सां ठगियूं ई कंदा आहिनि, पोइ ठगियूं वापसी करेंदो आहियां। चई अदा पोइ तूं ई मुंहिंजो भाउ आई, आउं उन हारी जो पुटु आहियां ऐं तुंहिंजो आउं नंढो भाउ आहियां, तूं मुंहिंजो वॾो भाउ आहीं। बाबे ई मूंसां यार ॻाल्हि कई हुई। सो अबा नेठि उन महिल उहो भाउ हिन वारो हिन सां माना मिलियो, भाकुर भाकुर हिननि पाण में पाता। सो हाणे ॿई पाण में भाउ मिलियासीं। चवणु लॻा त भाउ हाणे पाण ॿई भाउ आहियूं, हलूं था इहे घोड़ो पाण खपाए था अचूं, पोइ हलूं था पंहिंजे बाबे ॾांहुं। तो ही ॿई भाउ चवणु लॻा चलो ठीकु है। हाणे उन महिल ॿेड़े ते ॿई ॼणा चढ़िया, उहो ॿई घोड़ा उन ॿेड़े ते हिननि माना काया। तो विया वञी पिड़ी मंझां ॿई घोड़ा विकिणी आया। घोड़ा विकिणी करे ऐं पैसा हिननि खे तमामु जाम सुठा माना वधीक मिली विया। तो उतां आया वरी वापसी पंहिंजे घर अची पुॻा। तो हिन वारो पीउ चवणु लॻो त बाबा ॾे ख़बर घोड़ा विकिणी अची। बाबा घोड़ा विकिणी आया त सुठा पैसा मूंखे मिली हलिया, ऐं हीउ ॾिस केरु आहे? चई हीउ केरु आहे? चई बाबा हीअ उहो ई आहे मुंहिंजो वॾो भाउ, जेको तूं उन ठगनि वटि छॾे आयो हुएं। चई हा तिरी जो निशान बि हुन ॾेखारियो। सो उहो ग़रीब हारी पंहिंजे वॾे पुट सां मिलियो। सो ॾाढो पाण में रुना कया। सो हिते उहो हारी चवणु लॻो पंहिंजे नंढे पुट खे त ॾे ख़बर तूं ठगनि जे ॻोठ में नेठि वेह। चयो त सॼी ॻाल्हि करे उन ॿुधाइजी बाबा आउं वियो कोन हुअसि, पर हीअं हादसो थी हलियो, जबल ते चढ़ियो हुअसि, पोइ उतां पेर मुंहिंजो जेको आहे सो माना उतां लही पियो, किरी पियो, सो उन पथर तां फिसी हलियो। सो आउं हेठि किरियसि, हीअं थियो आहे। हीउ मुंहिंजो भाउ वॾो हो हुते, सो इन मूंखे जान छॾाई वञी बचाई, न त इहे ठग हरामी ॿई घोड़ा मूंखां काहे वञनि हुआ, सो पाण खे कुझु कोन मिलिया। चई बाबा मूं चयो कोन इहे ठग वॾा हरामी आहिनि, कॾहिं बि इन ठगनि जे ॻोठ में न वञिजो। सो ॿई भाउ चवणु लॻा त असीं कॾहिं बि कोन वेंदा हुआसीं। सो वीचारा हसी ख़ुशी सां उते ई ॿई भाइर पाण में मिली विया ऐं पंहिंजे हारी खे पंहिंजा ॿई पुट माना वॾो पुटु मिली हलियो। तो हाणे हसी ख़ुशी सां उते ई रहणु लॻा, पंहिंजी ज़िंदगी गुज़ारणु लॻा। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।